ये जाली पार्लियामेंट आईनी तरमीम जो मैंडेट नथी रखे हुन पार्लियामेंट के अवाम की नुमाइंदगी नथा समझन। जाली पार्लियामेंट में एतिरियूं तरमीमूं करण नाइंसाफ़ी है। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान की पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस चयाई असांजे सूबे में असांजो मैंडेट खसियो वियो। ॾिसंदासीं त पीपल्स पार्टी ॿिए मरहले में आईनी तरमीम जो कहिड़ो मसवदो आणे थी। पार्लियामेंट की खुद मुख्तियारी ते को भी समझौतो न थियण घुर्जे। पीपल्स पार्टी PTI ऐं JUI मसवदो पाण में शेयर कंदा। नंबर्स पूरा आहिनि जॾहिं चाहियूं आईनी तरमीम करे सघूं था। उम्मीद है त मौलाना आईनी तरमीम की हिमायत कंदो। उमर अता बंदियाल अदम इस्तेकाम तहरीक जो बजौदी खत्म करे छॾियो। साकिब निसार PTI लाइ पोलिंग एजेंट जो किरदार अदा कयो। साकिब निसार PTI बानी लाइ वर्कर जियां कम कयो। सीनियर सूबाई वजीर शहर जिलेना मेमूर जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाई चाहियूं था त अवाम के इंसाफ फराम करण में रुकावटूं खत्म कयूं वञनि। असांखे मुल्क जी मुआशी एजेंडा लाइ बहितरीन ज़हन घुर्जे। पीपल्स पार्टी चाहे थी त मुल्क जी बहितरीअ लाइ सभु जमायतूं गॾिजी हलनि। KPK जे वसीलनि ते ढाड़ो हयो पियो वञे। हसन नसरुल्लाह सां हिज़्बुल्लाह जा 20 मेंबर भी शहीद थिया। इसराइली फौज दावा कंदे चयो आहे त हमले में इब्राहिम हसन जाज़ेनी ऐं सुमेर तौफ़ीक़ भी शहीद थिया आहिनि। हिज़्बुल्लाह जे मुख़्तलिफ़ रैंक जा ॿिया 20 मेंबर भी मारिजी विया। इसराइली हमले में हसन नसरुल्लाह के कत्ल खिलाफ कराची में रैली। मुजाहिरीन पारां अमरीकी काउंसिल तरफ वञण की कोशिश। मुजाहिरीन पारां पुलिस से पथराव, पुलिस पारां जवाबी शेलिंग। SHO जख्मी। पुलिस मुजाहिरीन के MG खान रोड ते रोके छॾियो। मोटरसाइकिल के बाहर शेलिंग सबब साफ़िन समेत केतिरा ई जख्मी। घरू वज़ीर DIG ॾखण खां रिपोर्ट तरफ़ करे वरिती। हिज़्बुल्लाह जे सरबराह शहीद हसन नसरुल्लाह जो मर्द हथ अची वियो। परदेही ख़बरूं इदारे मूजिब हसन नसरुल्लाह जो मर्द इमारत जे मलबे हेठां हथ आयो आहे। हसन नसरुल्लाह जे जिस्म ते कंहिं बि ज़ख़्म जा निशान न आहिनि। हलंदड़ साल 7,23,000 फाइलर्स टैक्स नेट में अची विया। गुज़िरियल साल के मुक़ाबले में फाइलर जो अंग 20 ते थी वियो। हिन वक्त मुल्क में 32 लाख फाइलर्स आहिनि। नॉन फाइलर्स हाणे गाड़ियों ऐं मिल्कियत ख़रीद न करे सघंदा। टैक्स वसूली में इज़ाफ़ो अंटर आहे। नाले वरे वफ़ाक़ी वज़ीर जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्की मैशियत सीधे रस्ते ते आहे। सरकारी इदारनि में सुधारा आणींदासीं। 1.5 लाख ख़ाली असामियूं ख़त्म करण समेत 6 वज़ारतुनि खे बि ख़त्म करण वारे फ़ैसिले ते हाणे अमल थींदो। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बरसातुनि खां पोइ कराची जे रोडनि ऐं रस्तनि जी मरम्मत जो कमु तेज़ थी चुको आहे। कराची जे मुख़्तलिफ़ मंसूबनि ते 200 अरब रुपया ख़र्च करे रहिया आहियूं। 1.5 अरब रुपया रोड ऐं रस्तनि जी मरम्मत लाइ KMC खे जारी कया। ट्रांसपोर्ट जे अहम मंसूबे ते तेज़ी सां कमु हलंदड़ आहे। वरी वज़ीर जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल पैगाम में वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मलीर एक्सप्रेस वे, रेड लाइन ऐं येलो लाइन BRT प्रोजेक्ट सां ट्रांसपोर्ट में बहितरी ईंदी। सिंध हुकूमत अहिड़ा मंसूबा ॾिना जिन सां सॼे मुल्क खे फ़ाइदो पहुतो। पीपल्स पार्टी जी हुकूमत शहरनि खे तमामु जल्द कराची सर्कल प्रोजेक्ट ॾींदी। बलूचिस्तान के इलाइक़े पंजगोर में हथियारबंदनि हथां क़त्ल थियल 7 मज़दूरनि की जनाज़े नमाज़ शुजाबाद में अदा कई वई। मक़तूलनि में सज्जाद, फयाज़, ख़ालिद, शफ़ीक, इफ्तिकार, सलमान बिलाल शामिल। पंजगोर की CTT थाने ते क़त्ल ऐं दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। सदर, वज़ीर आज़म, वफ़ाक़ी घरू वज़ीर, वज़ीर आला बलूचिस्तान ऐं ॿियनि अॻवाननि पारां पंजगोर वाक़े की मज़म्मत। पंजगोर वाक़े जे ज़िम्मेवारनि खे किफ़रे किरदार ताईं पहुचाइण की हिदायत। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी चीनी काउंसिल जनरल से मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारे मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त चीन पाकिस्तान जो मुख़लिस ऐं बाएतमाद दोस्त आहे। पाकिस्तानी मैशियत मुस्तहकम बणाइण लाइ चीन जो तारीख़ी ऐं अहम किरदार रहियो आहे। CPEC पाकिस्तान ऐं चाइना जे विच में दोस्ती खे ऊचाइनि ते पहुचायो। चीन जे काउंसिल जनरल जो चवणो त पाकिस्तान चीन जो अहम दोस्त आहे। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती हमेशा क़ाइम ऐं दाइम रहंदी।
खैबर पख्तूनख्वा में बदमनी वधी वई आहे। DI खान खां कुआर ताईं इलाइक़ो नोक गवारे रहिया आहे। हुकूमत जी रिट किथे बि नज़र नथी अचे। जेके माण्हू अॼु रोडनि ते आहिनि उन्हनि खे असां पुरअमन पाकिस्तान ॾिनो हो। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं। गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KP हुकूमत खे सिक्योरिटी लाइ 600 अरब ॾिना विया पर पुलिस वटि वसीला न आहिनि। सूबाई हुकूमत में शामिल समूरा वज़ीर सलाहकार ऐं तर्जुमान मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि पिया छाकाणि त उन्हनि खे नौकरी पकी करणी आहे। जेकर मुंहिंजो भाउ मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त खेसि जवाबु ॾींदुसि। PIA जी मस्कत खां पेशावर ईंदड़ उॾाम वॾे हादसे खां बची वई। मुसाफ़िर जहाज़ जो हाइड्रोलिक सिस्टम ख़राब थियण सबबि कराची में हंगामी लैंडिंग। ख़राबी सबबि मुसाफ़िर जहाज़ कुझु मिंटनि अंदरि 36,000 फुट ऊचाई खां हेठि अची वियो। पायलट एयर ट्रैफिक कंट्रोल ऐं रडार ते हंगामी सूरतहाल जो ऐलान कयो। जहाज़ खे 8,000 फुट हेठाहीं सतह ते कराची आंदो वियो। वर्क्स एंड सर्विसेज ऐं जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी जो सेंट्रल जेल हैदराबाद जो ओचितो दौरो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी वुमेन जेल जो बि दौरो करे कैद औरतुनि खां सहूलियतुनि बाबति पुछा कई। सूबाई वज़ीर जेल जे रंधिणे में सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो। कैदियुनि लाइ पचंदड़ खाधे जी बि चकास कई। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे वीज़न तहत जेल असलाह घरनि में तब्दील करे रहिया आहियूं। इसराइल जा लबनान ते हवाई हमला जारी। वधीक 33 शहरी शहीद, 200 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली हमले में शहीदनि जो अंग 700 खां वधी वियो। 10 लख लबनानी शहरी बेघर। हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ नईम क़ासिम हिज़्बुल्लाह जो वक़्ती सरबराह मुक़रर। इसराइल ख़िलाफ़ जंग जारी रखण जो ऐलान। हसन नसरुल्लाह खे बैरूत में निशानो बणायो वियो। इसराइली हमले में हसन नसरुल्लाह जी धीउ ज़ैनब, सीनियर अगवान अली कुर्की ऐं ॿ कमांडर्स बि शहीद थिया। पाकिस्तान हिज़्बुल्लाह सरबराह हसन नसरुल्लाह खे शहीद करण ऐं विच ओभर में इसराइल जी वधंदड़ जारियत जी मज़म्मत कंदे चयो आहे त हसन नसरुल्लाह जी शहादत सां ख़िते में अदम इस्तिकाम पैदा थींदो। शहरी आबादनि ते अहिड़े क़िस्म जा हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। पाकिस्तान लुबनान जे अवाम सां गॾु बीठल आहे। इस्लामती काउंसिल विच ओभर में अमन अमान क़ाइमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। रोड़ी वेझो हथियारबंदनि जे हमले में हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त कलोड़ा बिरादरी जे हथियारबंदनि गोलियूं हणी फ़कीर अली शेर हलपोटो खे क़तल करे छॾियो। ऐं जरवार वेझो ॻोठ ख़ुदाबख़्श महर में कारा इल्ज़ाम हेठि नौजवान क़तल। नौजवान शाह मुराद महर खे हथियारबंदनि कंदकोट में गोलियूं हणी क़तल करे छॾियो।